आयूं उन्हनि असांखे मुलाक़ात जो टाइम ॾिनो आहे। असांजो कोशिशि इहा ई हूंदी त असां उन्हनि खां रिज़ल्ट वठी सघूं ऐं उमेदु इहा आहे त हू असांखे जेको टाइम ॾिनो अथनि उन खां पहिरीं रिज़ल्ट ॾेई ॾेखारनि। हींअर ताईं जेके रिपोर्ट्स आहिनि FIR बि न कटी सघी आहे, पर उमेदु आहे त रिज़ल्ट अची वेंदी त FIR जी ज़रूरत बि न पए। अॻियां जे लाइ जेको लाहे अमल आहे उनमें पुलिस सां मुलाक़ातूं आहिनि, शिकारपुर में नोटेबल्स सां मुलाक़ातूं आहिनि जंहिंमें सरदार बि शामिल आहिनि इंशाल्लाह, ऐं ॿिया इक़दामात आहिनि पूरी बिरादरी जे हवाले सां जेके सिंध जे कंड कुर्चे में राजपूत बिरादरी आहे ऐं पटीज़न में ख़ुसूसी तौर ते जीअं असां सां नौशारे ज़िले में ॿियूं बिरादरियूं बि साथ में आहिनि, उन्हनि जो साथ वठी करे हिकिड़ो एहतजाजी सिलसिलो हलंदो। पर अञा उमेदु आहे त पुलिस उन खां पहिरीं रिज़ल्ट ॾींदी। सूमर जे ॾींहुं असां उन्हनि सां मिलंदासीं जंहिं में असां उन्हनि खे इत्तला ॾिनो। हींअर ताईं पुलिस जेको आहे 3 रेड्स करे चुकी आहे अकॉर्डिंग जेके पुलिस असांखे रिपोर्ट्स ॾिनियूं आहिनि, ऐं उन्हनि में कुझु ख़ातिर ख़्वाह पेशरफ़्त एॾी न आहे थी, बट कुझु उमेद ज़रूरु जागी आहे ऐं उहो हाणे वधीक उन्हनि सां मुलाक़ात करे ई ख़बर पवंदी त हू छा था ॾियनि। पर इहा हिकिड़ी शइ यकीनी आहे त असांखे जेसि ताईं उतां रिज़ल्ट न मिलंदी त असां शिकारपुर मां वापसि न ईंदासीं। ऐसे कि आगे का लाए अमल जो है वो तय किया जाए ताकि जो एक्सटेंडेड बिरादरी हमारी पूरी सिंध में, उसके लिए जो इक़दामात हैं वो लिए जाएँ। उसमें 2-3 चीज़ें हैं, उसमें पुलिस और SSP के साथ मुलाकात भी है शिकारपुर में, DIG साहब के साथ भी मुलाकात के मुतवक्के हैं, मुंतज़िर हैं, उनसे अभी कंफर्मेशन नहीं है, और उसके अलावा एहतजाजों का भी सिलसिला है। और जब तक हमारी बिरादरी के अफराद बाज़ियाब नहीं हो जाते हम चुप करके नहीं बैठते। अमेरिका जे आशीर्वाद सां तव्हांखे हुकूमतूं मिलनि, पर इनकलाब हमेशा मज़ो माणींदो आहे ऐं ग़रीब तबिको इनकलाब आणींदो। ऐं पंहिंजा ही जेके नौजवान असांजा अॻुवा थियनि था ऐं असांजा ज़ुल्म असां ते मुसलत कया वञनि था, असांजा जेके अक़लियत बिरादरीअ जा कॾहिं मासूम ॿार अॻुवा कया था वञनि, छा असांजो कसूर इहो आहे त असां सूफ़ी अज़म जा आहियूं? असां तव्हांजे गिचनि में हथ कोन्ह था विझूं। क़ौम के चीफ सरदार खालिद मियां राजपर के फर्जंद अहमद खान राजपर सही बिरादरी के रात मैसेज पैगाम दिनो त बाबा जेके बि कुंड कुर्छ में जिथे बि राजपर बिरादरी में तोड़े हुआ चना हुजन, मरी हुजन, शर हुजन, चाहे बुरोई हुजन, के भी हुजन, उन सभिनी खे गुज़ारिश आहे त हिते असांजा नौजवान जेके अगवा कया विया आहिनि उन्हनि लाइ ही एहतजाज कयो आहे। अॼु राजपुरनि सां थियो आहे, सुभाणे कंहिं ॿी क़ौम सां थींदो, त इन लाइ ही एहतजाज कयो पियो वञे त IG मरण जे घड़ी ताईं असां पठान जी बिरादरी जे तरफ़ां मां कश्मीर खान ऐद कयां थो त इंशाअल्लाह असां पंहिंजे ॿाहिरनि सां हिन राजपुर बिरादरी सां ॿियनि बिरादरियुनि सां बि इंशाअल्लाह हर दुख सुख तकलीफ़ में असां उन्हनि सां गॾु आहियूं। ऐं हिन जो कोई वाक़ियो थियो आहे हिन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था त हिते ॾिसो ज़मींदार बि आहिनि, दुकानदार बि आहिनि, कारोबारी बि आहिनि, बिज़नेसमैन बि आहिनि, घरों ॿाहिरि बि वञनि था, सफ़र में बि वञनि था, त कंहिंजी सफ़र जी, कंहिंजी घर जी, कंहिंजी कारोबार जी हिफ़ाज़त छो न आहे? हीअ हुकूमत गवर्नमेंट जो हक़ आहे त तहफ़ुज़ अवाम खे पंहिंजी खे ॾिए। छो माण्हू पंहिंजी मज़दूरी था कनि, को नाजाइज़ कमु कोन था कनि, इहे नाजाइज़ कमु कनि। हिन मसइले में न सिर्फ़ राजपूत बिरादरी पर मौजूद मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू जेके हिते गॾु थिया हो, मां तव्हांजी इन ॿधी ते तव्हां सभिनी दोस्तनि खे, बुज़ुर्गनि खे सलाम पेश थो कयां। अदा मामलो ही जेको असां सां हींअर थियो आहे, तव्हां मां मौजूद हिते ॿिया जेके माण्हू आहिनि, असां हिते ॻाल्हाए करे हलिया वेंदासीं। तव्हां पंहिंजे कमनि कारियुनि सां हूंदो, हिननि जी जेका असली ख़बर पवंदी उहा हिननि जे घर वारनि खे ख़बर हूंदी। जेका तकलीफ़ मां ही गुज़री रहिया आहिनि, शायदि उन शइ जो गुज़रे सोई ॼाणे। दोस्तो ऐं साथियो, तव्हांखे ख़बर हूंदी पटीज़न जा ही 3 राजपर, यकीन कयो उन्हनि जे घर में हर रोज़ तॾो आहे, का बि इंतज़ामिया हिननि सां सहकार में न आहे। हुन जो अमड़ियो, हुन जो भेनरो, हुन जो वाल साहब पढ़ो आहे फौजीअ जो दोस्त साजिद ॿुधाए पियो, अचे 100 साल जी उमिरि में पहुतो आहे, उन जे घर तॾो विछायो पियो आहे। हिकु राजपर जे घर में तॾो न आहे, हर पटीज़न वासी जे घर में तॾो आहे। असां ॿुधायो त इंतज़ामिया खे तव्हां अखियूं खोलियो, मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां
त कल न्यूज़ में हले पियो ख़बर पुराणी आहे मां आर्मी नेतनि जी नथो कयां त आर्मी चीफ जो बैग गुम थियो रेल मां उनजे रिश्तेदार जो 24 कलाक में उनजो बैग मिली थो वञे पोइ असांजा ई राजपर बिरादरी किथे आहिनि जेके तव्हां अगवा करे रखियो आहे उन तख्त वारनि सां बि ॻाल्हायूं ऐं उन्हनि इस्लामाबाद वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं कराची तख्त वारनि सां बि ॻाल्हाईंदासीं एसपी फिकरपुर वारो केरु थींदो आहे या डीआईजी लाड़काणी केरु थींदो आहे अञा कर मां राजपाने जो तव्हांखे ॾेई वेठो आहे त हाणे आदमशुमारी तव्हां ॾिसो त सिंधी केतिरी आहे उन में असांजो हिसो केतिरो आहे पैसा पगार ये वोट ॾियण वारा असां राजपूत बिरादरी वठण खे राजपूत बिरादरी वोट ॾियनि खेतपुर जिले जी ॻाल्हि थो कयां ऐं हिते बि जेके नुमाइंदा बीहनि था उन्हनि खे बि राजपूत बिरादरी वोट करे थी पंहिंजी बिरादरी कबीला वरी ॾुक में मैदान ते निकिरी वञनि उन्हनि ते बुखनि ते उसनि ते हू कुझु बि कोन था ॾिसनि वरी आवाम सां गॾु आहे वधीक फ़ैसिलो उन आवाम ई करणो ऐं नथो वधीक छॾे ॻाल्हायां पर आईजी खामोशा तलीर साहब जज सखर जो आईजी खे चई त जेकॾहिं हिननि माण्हुनि खे असां इंसाफ़ नथा ॾेई सघूं आईजी साहब तूं बि इस्तीफ़ा ॾे ऐं बि इस्तीफ़ा ॾियां न त हिन पंहिंजे एसपी खे काॾे ॿिए मोकिले छॾ हिन ज़िले नौशादे में कमु न आहे अॼु उहो ज़िले नौशादे में एसपी वेठो आहे उन जो अमल छो न थियो भाङे भाया रहनि ऐं इहे चवां